भाऊ अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश आयो भाऊ, खैरात में सही है, खुश आयो। वेहो दा वेहो। मेहरबानी भाऊ। अदा मुझो नालो कारतूस सिंधी आ, याकूब अली मुझो तमाम भाइरन जड़ो दोस्त आज वो ता मुके मिलाई दो, ता जी वडी मेहरबानी थींदी भाइरो। अदा वो तो गुज़ारे वियो आ। याकूब अली गुज़ारे हो? हा दा। तू उन जो को पोयार आहे? हा दा। केड़ा था? ये बई इन जा पुट थई। जी अदा असां हुन जा ॿई फर्ज़ंद आहियूं। अदा याकूब अली मुझो भाइरन जड़ो दोस्त हो। याकूब अली दे 2 लाख रुपया मुझो कर्ज हुयो, सो उहो वठण आयो आहियां। अरे बाबे तोखां कर्ज़ खयो ऐं असांखे ख़बर ई कान्हे का। अदा वो जेरो हुजे या त ॾेई हा। यार इए समझ तो वो जेरो ही आहिनि, उन जा 2 पुट ई वारिस जो वेठा आहिनि, त हिननि जो इखलाक़ी फर्ज़ आहे मूंखे पंहिंजे पीउ जो कर्ज ॾियनि न भाऊ। अरे बाबे तेरी का ॻाल्हि ई कान कई हुई। बाबा तोखे असां कर्ज़ कीअं ॾींदासीं? कारतूस सिंधी तूं चरियो थियो आहे छा? अरे बाबो जे कर्ज खणिया या ज़ाहिर असांखे ॾसे आ न। हिकु असांजो पीउ मरी वियो आहे, ॿियो तूं ठॻीअ जी रोज़ी करण आयो आहे। हा कारतूस सिंधी घबराए न, हुन जो को ॿियो वारिस बि आहे। उन जी हिकिड़ी न्याणी आहे, मां उनखे चवां थो पंहिंजे पीउ जो कर्ज ॾींदी। भा माखे तीअं थो लॻे कारतूस सिंधी को ठग या फ्राडी आ। अदा याकूब जी न्याणी कर्ज ॾियण कान तयार आहे वीचारी। अदा जे याकूब अली जी न्याणी कर्ज ॾियण लाइ तयार आहे, त असल ॻाल्हि का ॿी आहे। कीअं अदा हुआ? असल में ॻाल्हि ईअं आहे त याकूब ॾे मुंहिंजा 2 लाख रुपया न आहिनि, जी बल्कि याकूब वीचारड़े जा मूं वटि 2 लाख रुपया रखियल हुया। अच्छा। उहो मां चेक करण आयुसि, उन जो वारिस केरु आहे, तो 2 लाख रुपया उन खे अदा करे ॾियां।